खुशखबरी अवां जे पंहिंजे शहर क़रमपुर में शाहीन ڈيري خالص खीर ऐं ॾही जो शॉप खुली वियो। हाणे अवां खे ख़ालिस खीर ऐं ॾही लाइ ॾूरा ऐं इलाइक़नि हरगिज़ न वञिणो पवंदो। पतो शाहीन ڈيري शॉप नज़र मेन प्राइमरी स्कूल क़रमपुर। प्रोपरائيٽر منور अली। राब्ते लाइ नंबर 0312 3534 557 0311 39 36 868।